बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 3 की सोली सिंधी में सबक उणियों यानी 19वां सबक धंधा ऐं पेशा यानी कारोबार और पेशे के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। नवा लफ्ज़ यानी नए अल्फाज। कुड़मी किसान, राजा मेमार यानी मकान तामीर करने वाला, वाढ़ा बढ़ई यानी लकड़ी का काम करने वाला या फिर कारपेंटर। ज़िंदा रहण लाइ हर माण्हू खे वक़्त ते खाधे ऐं ख़ुराक जी ज़रूरत पवे थी। खाधो ऐं ख़ुराक हासिल करण ऐं पेट गुज़र लाइ वरी इंसान खे मेहनत जी ज़रूरत पवे थी। असां मां हर हिकु माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां मेहनत करे रोज़ी कमाईंदो आहे। रोज़ी कमाइण लाइ माण्हू जेके कमु कनि था उन खे धंधो या पेशो चइबो आहे। ॻोठनि में घणो करे माण्हू ॿनी ॿारो कंदा आहिनि। कुड़िमी ऐं हारी फसल पोखीनि था ऐं माल बि धारीनि था। हू अनाज भाॼियूं ऐं मेवा उपाइनि था। ॻोठनि तोड़े शहरनि में के माण्हू जायूं ठाहीनि था, तन खे राज़ा चयो वञे थो। के काठ मां फर्नीचर ऐं दर दरियूं तयारु कनि था, उन्हनि खे वाढो चइजे थो। मोची असांजा चिगल ऐं पुराणा जूता ॻंढीनि था। दर्ज़ी वरी असांजे लाइ नवां नवां वॻा सीन कनि था। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। ज़िंदा रहण लाइ हर माण्हू खे वक़्त ते खाधे ऐं ख़ुराक जी ज़रूरत पवे थी। यानी ज़िंदा रहने के लिए हर शख्स को वक्त पे खाने और ख़ुराक की ज़रूरत होती है। खाधो ऐं ख़ुराक हासिल करण ऐं पेट गुज़र लाइ वरी इंसान खे मेहनत जी ज़रूरत पवे थी। यानी खाना और ख़ुराक हासिल करने और गुज़र सफ़र या फिर ज़िंदगी बसर करने के लिए फिर इंसान को मेहनत की ज़रूरत होती है। असां मां हर हिकु माण्हू कंहिं न कंहिं तरीक़े सां मेहनत करे रोज़ी कमाईंदो आहे। यानी हम में से हर एक शख्स किसी न किसी तरीक़े से मेहनत करके रोज़ी कमाता है। रोज़ी कमाइण लाइ माण्हू जेके कमु कनि था उन खे धंधो या पेशो चइबो आहे। यानी रोज़ी कमाने के लिए लोग जो काम करते हैं उनको कारोबार या फिर पेशे कहा जाता है। ॻोठनि में घणो करे माण्हू ॿनी ॿारो कंदा आहिनि। यानी गांव में ज़्यादातर लोग खेती बाड़ी करते हैं। कुड़मी ऐं हारी फसल पोखीनि था ऐं माल बि धारीनि था। यानी किसान और हल चलाने वाले फसल उगाते हैं और मवेशी भी पालते हैं। हू अनाज भाॼियूं ऐं मेवा उपाइनि था। यानी वो अनाज सब्जियां और फल उगाते हैं। ॻोठनि तोड़े शहरनि में के माण्हू जायूं ठाहीनि था, तन खे राज़ा चयो वञे थो। यानी गांव के अलावा शहरों में ज़्यादातर लोग इमारत या फिर जगहें बनाते हैं जिनको राज़ा यानी मेमार या मकान तामीर करने वाले यानी मजदूर या मिस्त्री कहा जाता है। के काठ मां फर्नीचर ऐं दर दरियूं तैयार कनि था, उन्हनि खे वाढो चइजे थो। यानी ज़्यादातर लकड़ी से फर्नीचर और दरवाजे खिड़कियां तैयार करते हैं, उनको बढ़ई यानी कारपेंटर कहा जाता है। मोची असांजा छिगल ऐं पुराना जूता ॻंढीनि था। यानी मोची हमारे फटे और पुराने जूते जोड़ता है। दर्जी वरी असांजे लाइ नवां नवां वॻा सीन कनि था। यानी दर्जी हमारे लिए नए नए लिबास तैयार करते हैं या सीते हैं। के माण्हू कपड़ा धोईनि था, जन खे धोबी चइबो आहे। ऐं के वरी लोह मां ॾाटा, कोडरूं, छुरियूं ऐं ॿियो सामान ठाहीनि था, उन्हनि खे लोहार चइजे थो। के मर्द ऐं औरतूं वरी सरकारी नौकरी पिणु कनि थियूं। के टीचर त के वरी सेहत संभाल वर्कर तौरु ख़िदमत कनि थियूं। केतिरा माण्हू वरी दुकान खोले
वेठा आहिनि जिते हू ज़रूरत जूं केतिरियूं ई शयूं विकिरो कनि था। शहरनि में वरी माण्हू ॿिया बि केतिरा ई कमु कनि था। के डॉक्टर आहिनि त के इंजीनियर, के ऑफिसर आहिनि त के वरी जज ऐं वकील। के माण्हुनि जी हिफ़ाज़त लाइ पुलिस खाते में नौकरी कनि था त के मुल्क जी हिफ़ाज़त लाइ फ़ौज में आहिनि। हर माण्हू पंहिंजे पेशे में महारत रखे थो। इन्हनि मां को बि माण्हू जेकॾहिं पंहिंजो धंधो छॾे ॾे त सभिनी जे लाइ बेशुमार मसला पैदा थी पवंदा। जितना पढ़ा गया अब इसका भी उर्दू तर्जमा कर लेते हैं। के माण्हू कपड़ा धोइन था जन खे धोबी चइबो आहे, यानी ज़्यादातर लोग कपड़े धोते हैं जिनको धोबी कहा जाता है। ऐं के वरी लोह मां डाटा, कोडरूं, छुरियूं ऐं ॿियो सामान ठाहीनि था, उन्हनि खे लोहार चइजे थो। यानी ज़्यादातर फिर लोहे से चाकू, कोडरूं यानी ज़मीन खोदने का लकड़ी और लोहे से बना हुआ आला, उसे सिंधी में कोडर कहते हैं, तो ये जमा है कोडरूं। छुरियूं यानी छुरियाँ यानी घास काटने वाली छुरियाँ ऐं ॿियो सामान ठाहीनि था और दूसरा सामान बनाते हैं, उन्हनि खे लोहार चइजे थो, उनको लोहार कहा जाता है। के मर्द ऐं औरतूं वरी सरकारी नौकरी पिण कनि थियूं, यानी ज़्यादातर मर्द और औरतें सरकारी नौकरी करते हैं। के टीचर त के वरी सेहत संभाल वर्कर तौर ख़िदमत कनि थियूं, यानी ज़्यादातर टीचर तो फिर ज़्यादातर सेहत संभालने के तौर पर ख़िदमत करते हैं। केतिरा माण्हू वरी दुकान खोले वेठा आहिनि, यानी ज़्यादातर लोग दुकान खोल के बैठे हैं जिते हू ज़रूरत जूं केतिरियूं ई शयूं विकिरो कनि था, यानी वो जहाँ वो ज़रूरत की कितनी ही चीज़ें फ़रोख्त करते हैं। शहरनि में वरी माण्हू ॿिया बि केतिरा ई कम कनि था, यानी शहरों में फिर लोग बहुत से काम करते हैं। के डॉक्टर आहिनि त के इंजीनियर, के ऑफिसर आहिनि त के वरी जज ऐं वकील, यानी ज़्यादातर डॉक्टर हैं तो ज़्यादातर इंजीनियर, ज़्यादातर ऑफिसर हैं तो ज़्यादातर जज और वकील। के माण्हुनि जी हिफ़ाज़त लाइ पुलिस खाते में नौकरी कनि था त के मुल्क जी हिफ़ाज़त लाइ फ़ौज में आहिनि, यानी ज़्यादातर लोगों की हिफ़ाज़त करने के लिए पुलिस महकमे में नौकरी करते हैं, तो ज़्यादातर मुल्क की हिफ़ाज़त के लिए फ़ौज में हैं। हर माण्हू पंहिंजे पेशे में महारत रखे थो, यानी हर शख्स अपने पेशे में, अपने काम में महारत यानी काबिलियत रखता है। इन्हनि मां को बि माण्हू जेकॾहिं पंहिंजो धंधो छॾे ॾे, यानी इनमें से कोई भी शख्स कभी भी अपना काम यानी पेशा छोड़ दे त सभिनी जे लाइ बेशुमार मसला पैदा थी पवंदा, तो सब के लिए बेशुमार मसले मसाइल पैदा हो जाएंगे। मुझे उम्मीद है आज का सबक तमाम बच्चों को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाअल्लाह अगले लेक्चर में मुलाकात होगी, तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।